11,000 शागिर्दनि स्क्रीनिंग पास कई तो उन्हनि मां फ़क़ति 70 ॿार पास थिया। त अहिड़ा ॿार फेल थिया आहिनि, नौजवान दोस्त फेल थिया आहिनि जेके CSS में टॉप करे चुका आहिनि। CSS में 9 सब्जेक्ट फेल, CSS में 8 सब्जेक्ट फेल, पर हिते असिस्टेंट कमिश्नर, हिते DSP। वालिद साहब मुंहिंजो हारी आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। ऐं हिन वक़्तु उन महल मां इमारत ॾाढो बीठल आहियां जंहिं इमारत अंदरि वेठल ऑफिसर्स मथां संगीन क़िस्म जा इल्ज़ाम लॻनि था त हू ग़रीबनि जो हक़ मारे मेरिट जी लताड़ करे बासरनि वॾेरनि जे ॿारनि खे पास करे ऑफिसर बणाईनि था। हीअ आहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी मेन बिल्डिंग जेका ठंडी सड़क हैदराबाद में वाक़ आहे। SPSC जे ऑफिसर्स मथां इहे इल्ज़ाम लॻी रहिया आहिनि त हुननि 2024 जा रिज़ल्ट चेंज कया, ग़रीबनि जो हक़ मारियो, उन्हनि जो हक़ मारे बासर वॾेरनि जे ॿारनि खे पास कयो वियो। इहो असल मामिलो छा आहे? ज़ाहिर आहे सरकार जो उन हवाले सां पंहिंजो मौक़िफ़ आहे, पर जेके नौजवान तहरीक हलाइनि पिया उन्हनि में सभ खां जेको सरगर्म आहे फरमान अली मलगानी। हिन नौजवान जी बि हिकिड़ी पंहिंजी कहाणी आहे, हिन जी पंहिंजी हिकिड़ी स्ट्रगल आहे। उहा कहाणी तव्हांखे ॿुधायूं था त कीअं हिकु ग़रीब जो ॿार सफ़ा पीड़ियल तबिके सां वास्तो रखंदड़ हिकु नौजवान जेको पंहिंजे ॻोठ में माल चारींदो हो, बनी ॿारो कंदो हो, हारपो कंदो हो, पंहिंजी महिनत सां अॻिते वधियो। हुन सरकारी नौकिरी बि मेरिट ते हासिलु कई, ॿ दफ़ा CSS में अटैम्प्ट कयो, 12 पेपर्स में पास थियो, सिर्फ़ु कुझु मार्क्स सां रहिजी वियो। ऐं जॾहिं सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे इम्तिहान में वेठो त सिंध जे 2,000 नौजवाननि वांगुरु हिन खे बि फेल कयो वियो। ही नौजवान आख़िर कहिड़े बुनियाद ते चवनि था संदन हक़ तलफ़ी थी आहे, संदन हक़ फुरियो वियो आहे? इन हवाले सां हिन नौजवाननि जो छा मौक़िफ़ आहे? फरमान अली मलगानी हिन नौजवाननि जी जेका तहरीक आहे MRM उनजो ही फाउंडर आहे। हिन हवाले सां साण ॻाल्हि ॿोल कयूं था ऐं संदसि स्टोरी ॿुधूं था। फरमान इहो ॿुधाइजो, हज़ारे नौजवान तव्हां प्रोटेस्ट कयो पिया सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे ख़िलाफ़, जेके रिज़ल्ट्स आया 2024 वारे इम्तिहान जा, तव्हां कहिड़े बुनियाद ते उन्हनि खे रद्द कयो था, मञण लाइ तयारु न आहियो? जी महिरबानी इरफान साईं, तव्हां असांखे मौक़ो ॾिनो त तव्हां असां सिंध वारनि खे ॿुधाए सघूं त SPSC में केतिरी पंहिंजा नवाज़ी आहे। ॻाल्हि खे अॻियां वधायूं था, शुरूआति कयूं था त हीअ हेॾी वॾी बिल्डिंग ठहियलु आहे, महल ठहियलु आहे, ऐं हिन मां उहे ऑफिसर रिक्रूट थींदा आहिनि जेके असांजे वञी गवर्नेंस जो हिसो थींदा आहिनि। ऐं उहे केतिरी शफ़ाफ़ियत थींदा हूंदा उन मां अंदाज़ो सिंध जे गवर्नेंस स्ट्रक्चर मां लॻायो। हाणे अचूं था तव्हांजे सवाल जे जवाब ते त असां कहिड़नि बुनियादनि ते रद्द कयूं था त CC 2024 जा जेके नतीजा आहिनि उहे मैन्युपुलेटेड आहिनि। सभ खां पहिरियां जॾहिं 11,000 शागिर्दनि स्क्रीनिंग पास कई त उन्हनि मां फ़क़ति 70 ॿार पास थिया। इहो तमामु वॾो सवालिया निशान आहे। नंबर ॿी ॻाल्हि, इन्हनि में अहिड़ा ॿार फेल थिया आहिनि, जीअं असां पंहिंजा बि मीडिया ते ॿुधाए चुका आहियूं त अहिड़ा ॿार फेल थिया आहिनि, नौजवान दोस्त फेल थिया आहिनि जेके CSS में टॉप करे चुका आहिनि। मिसाल जे तौर ते कुझु ॾींहं पहिरियां खेमचंद दोस्त सकरंड जो ॾाढो वायरल थियो, मशहूरु थियो। खेमचंद फेल आहे, फ़हद शब्बीर आहे, उहे ॿई ASP आहिनि, यानी कि CSS जे इम्तिहान में पास थी आहे, हिते फेल थी आहे। साॻे तरीक़े सां असां ज़ीशान अहमद आहे, उहो पाकिस्तान एडमिनिस्ट्रेटिव सर्विसिस में आहे। अहिड़ा खोड़ दोस्त आहिनि जेके हुते पास थी विया आहिनि, हिते सभ जो सभु फेल आहिनि। ॿियों दलील इहो आहे। टियों दलील इहो आहे त जॾहिं सिंध पब्लिक सर्विस कमीशन ने रिज़ल्ट्स अनाउंस कयूं, नतीजा अनाउंस कया, उनखां पोइ मार्कशीट ईंदी आहे, डिटेल्ड मार्कशीट जंहिंखे DMC चयो वेंदो आहे। उहा DMC जीअं उन्हनि अनाउंस कई त उन में अहिड़ा सब्जेक्ट हुया जेके शागिर्दनि जा हुया ई न। मिसाल तौर ते हिकु शागिर्द जो क्रिमिनल जो पेपर हिकिड़ो आहे, पेपर 1 आहे, हुन में उन रिज़ल्ट में हुननि ॿुधायो त बाबा फ़लाणे शागिर्द जो क्रिमिनल जा पेपर 2 आहिनि, जॾहिं त पेपर हूंदो ई हिकिड़ो आहे न। इहो मञूं था त इहो मिसाल तौर ते ह्यूमन एरर हुई, ग़लती हुई। साॻे तरीक़े सां ॿियो हिकिड़ो सब्जेक्ट आहे एनवायरमेंट साइंस जो। एनवायरमेंट साइंस में बि साॻी कार थी त पेपर 1 हुयो, पर हुननि छा कयो, रिज़ल्ट ॾिनी त बाबा पेपर 2 बि आहे। इन मां छा थो ज़ाहिर थिए, कीअं थो ज़ाहिर थिए त हीअ रिज़ल्ट मैन्युपुलेटेड आहे? उहो ईअं त हिननि तकड़ में मैन्युपुलेटेड रिज़ल्ट ठाही आहे। शायदि कोई AI जनरेटेड DMCs मिड़ई ठाहे छॾियूं आहिनि। इम्तिहान चेक करण जो हिकिड़ो प्रोसेस हूंदो आहे, तरीक़ेकार हूंदो आहे, जंहिं मां शफ़ाफ़ियत बि ज़ाहिर हूंदी आहे त बाबा हेतिरा ॿार पास आहिनि। ऐं उनखां अलावा आख़िरी दलील मां तव्हांखे ॾियां थो जंहिं ते असां हिन रिज़ल्ट खे रद्द कयूं था। आख़िरी दलील इहो आहे त कॾहिं बि ईअं न थींदो आहे त CSS में अगरि को ग़रीब जो ॿारु फेल थी वञे त को बासर जो ॿारु पास थी वञे। बदकिस्मतीअ सां सिंध हिन रिज़ल्ट में अहिड़ा ॿार पास थिया आहिनि, अहिड़ा नौजवान पास थिया आहिनि जिन जो CSS में इंतिहाई बुरो रिकॉर्ड आहे। अच्छा, हीअ न सिर्फ़ु केतिरा ॿार थींदा उहे? माना
असां तव्हांखे अंग अखर ॿुधाए सघूं था, जीअं मिसाल तौर ते 70 आहिनि, त लॻभॻि कोई माना अहिड़ा ॿार जिन जो असां DMCs ॾिसी चुका आहियूं, माना ओॾा CSS वारी, त कोई 12-15 जो त आउं अकेलो DMCs ॾिसी चुको आहियां। ॿिया बि असांजा दोस्त जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ ॾिसनि था। उन्हनि जा नाला तव्हां खणंदो ऐं उन्हनि जे रिज़ल्ट जे बारे में कुझु ॿुधाईंदो असांखे? ॾिसो, फ़िलहालु त प्राइवेसी राइट्स जे करे आउं उन्हनि जा नाला कोन थो खणां, पर अगरि तव्हां चाहींदव त असां तव्हांखे उन्हनि जूं DMCs, उन्हनि जूं रिज़ल्ट्स असां तव्हांखे ॾींदासीं अहिड़े हिसाब सां। त उहे अहिड़ा न आहिनि दोस्त जिन CSS में होॾे टॉप कयो हुजे। ऐं जेकॾहिं तव्हां असांखां रिज़ल्ट्स घुरंदव, उन्हनि जा नाला घुरंदव, त पोइ असां तव्हांखे PCS 2023 जेका हिन CC 24 खां पहिरियां थी हुई, उन में असां तव्हांखे बिल्कुलु, छो जो उहो इम्तिहान हिकिड़ो पूरो थी चुको आहे न, उन जा असां तव्हांखे नाला, मार्कशीट सभु कुझु ॾींदासीं त बाबा हे शागिर्द आहिनि, CSS में 9 सब्जेक्ट फेल, CSS में 8 सब्जेक्ट फेल, पर हिते असिस्टेंट कमिश्नर, हिते DSP। फरमान 10 पेपर्स हुआ, जी साईं। तव्हांखे घणनि पेपर्स में फेल करा ॾिनो? साईं, मुंहिंजो सिर्फ़ु हिकिड़ो पेपर फेल थियो PCS 2024 में, हा, पर उहो इंग्लिश एसे हुयो। जॾहिं त इंग्लिश एसे असां CSS में बि पास करे चुका आहियूं, यानी कि साॻियो पेपर, उहो एॾो ॾुखिया इम्तिहान हूंदा आहिनि CSS जा, उते असां पास करे चुका आहियूं। CSS में पास थियो, हिते फेल थी वियो। अच्छा, CSS तव्हां ॿ दफ़ा अटेम्प्ट करे चुका आहियो? जी। कॾहिं कयो था? हिकिड़ो 2023 में, ॿियो 2024 में, टियों अटेम्प्ट कयो आहे मूं 2026 में, जंहिंजी रिज़ल्ट न आई आहे। टोटल 3 दफ़ा करे चुको आहियां। 23-24 जा छा रिज़ल्ट हुआ? हा, 23 में मूं 12 सब्जेक्ट ई पास कया, उन में 600 ते पास हूंदो आहे। मुंहिंजो 587 स्कोर बीठो, यानी कि सब्जेक्ट त पास थी विया, सिर्फ़ु उन में मार्कूं खुटी पियूं 13 मार्क्स। हा, वरी 2024 वारो CSS जो इम्तिहान ॾिनो, जंहिंमें मुंहिंजो 11 सब्जेक्ट पास कया, पर 12 सब्जेक्ट न पास करे सघियुमि। हाणे उते छा थींदो आहे इरफान साईं, त उते ऑक्सफोर्ड ग्रेजुएट वेहंदा आहिनि, वॾा ॿार एचिसन जा ॿार वेहंदा आहिनि, त उते असांजो फेल थियणु, अगरि असां फेल थींदा आहियूं त उते जेको पास थींदो आहे उन्हनि जी ॾाढी सुठी बैकग्राउंड हूंदी आहे, सुठी एजुकेशन हूंदी आहे। पर हिते बदकिस्मत इहा आहे त अगरि को होशियारु शागिर्द फेल थिए थो त वरी पास अहिड़ो थो थिए त जंहिंजे क्रेडिबिलिटी जंहिंजी न आहे। हिते ॾुख असांखे न थिए हा, अगरि आउं न थियां, को ॿियो दोस्त थिए हा, इन हिसाब सां। अच्छा, इहो जेको तव्हां दलील ॾियो था, तव्हां CSS के 12 पेपर्स पास कया जी, ऐं हिते तव्हां हिकिड़े पेपर में फेल थी वियो, ज़रूरी त न आहे जी, इहो क्राइटेरिया त न आहे त माना CSS में जेको पास थिए उहो ज़रूरी आहे हिते पास थिए? बिल्कुलु, इन ॻाल्हि जो तव्हां ॾाढो सुठो दलील ॾिनो आहे, पर हाणे ॾिसो न, बिल्कुलु ईअं थी सघे थो त मां ओॾे पास कयो हुजे, हिते फेल कयो हुजे, पर हिकिड़े शागिर्द जो सम्झ में ॻाल्हि अचे थी, हिकिड़ा 35 जा 35, 30 जा 30 शागिर्द हिकिड़े ई साल में होॾे पास कनि, हेॾे फेल कनि, त इहा ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे। इन ॻाल्हि मां वाज़े आहे त ज़रूरु किथे न किथे दाल में कारो आहे। अच्छा दोस्तों, थोरो तव्हांखे हिननि बिल्डिंग्स जे बारे में ॿुधायूं। हेड ऑफिस आहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी, पुराणी बिल्डिंग, हीअ माशाअल्लाह ॾिसो महलनुमा नई बिल्डिंग तयारु थी आहे, सिंध वासियुनि जे पैसनि मां, सिंध वासियुनि जे टैक्स जे पैसनि मां। पर वॾी बदकिस्मती आहे, असां बि हिते रिपोर्टिंग कंदा रहंदा आहियूं, हर साल हिते प्रोटेस्ट थींदो रहंदो आहे, हर साल एहतजाज थींदो रहे थो। आख़िर छा सबबु आहे जो अॻु में त रुॻो शागिर्द एहतजाज कंदा हुआ, हाणे समूरी सिविल सोसाइटी एहतजाज करे थी, वकील एहतजाज कनि था, कॉमर्स पार्टियूं साफ़ थी शागिर्द कनि ई पिया, त मेरिट जी लताड़ कई वञे थी, मेरिट जी दुश्मनी कई वञे थी, ऐं मेरिट ते केरु पूरो लहे थो? ग़रीब जो ॿारु, फरमान बलगाणी जहिड़ो। तव्हांखे फरमान बलगाणी जो बैकग्राउंड ॿुधायां, मुंहिंजे लाइ त घटि में घटि क़ाबिल फ़ख़्रु आहे त हिकु सेल्फ मेड छोकिरो आहे, वरी स्ट्रगल करे हिन मक़ाम ते पहुतो आहे, FDR जहिड़े इदारे में हीअ नौकिरी करे थो, ऐं पंहिंजे महिनत सां पंहिंजी मेरिट वसीले हिन मक़ाम ते पहुतो आहे। हिन जी छा स्ट्रगल आहे, हिन ते अचूं था। हाणे छा स्टेटस आहे? कोर्ट में शायदि केस वियो आहे, 14 मई ते कोर्ट में असांजे दोस्तनि जेका पटिशन दाख़िल कई हुई, 14 मई ते उन ते कोर्ट जेको आहे सस्पेंड कई रिज़ल्ट। कोर्ट जी पहिरीं ॿुधणी 21 मई ते थी, उन 21 मई ते जज साहिबान SPSC वारनि खे इहो चयो त बाबा ईंदड़ ॿुधणी जेका 9 जून ते आहे, उन ईंदड़ ॿुधणीअ में जेके 70 ॿार पास थिया आहिनि उन्हनि खे वठी अचो, उन्हनि जी असां क्रेडिबिलिटी चेक कंदासीं पंहिंजे तरीक़ेकार सां। असांखे अगरि को हिकिड़ो ॿार बि लॻो जेको मेरिट ते न आहे थियो, असां पूरी रिज़ल्ट खे जेको आहे सो नल एंड वाइड कंदासीं। हिन वक़्तु कोर्ट असांजे केस जो इहो स्टेटस आहे। अच्छा, पोएं दफ़े बि जेके रिज़ल्ट्स आया 2024 खां अॻु में जी, उन्हनि ते बि इल्ज़ाम लॻा, बिल्कुलु
सोशल मीडिया ते मामला हाईलाइट थिया, शायदि कोर्ट ताईं पुॻा। जी उन्हनि जो छा थियो? उहे जेके पास करा न विया उहे अॼुकल्ह उहे हाणे नौकरियूं कनि पिया या उन्हनि जा रिज़ल्ट्स रखिया विया? इरफान साईं, जेको हिन खां पहिरियां इम्तिहान थियो CC 2023, जंहिंमें मां पाण बि पास कयो हुयो इम्तिहान, उहे दोस्त उन्हनि में जिन जूं सुठियूं मार्कूं हुयूं, काफ़ी अहिड़ा दोस्त आहिनि जेके उन्हनि में मेरिट ते ज़रूरु थिया, पर उन्हनि में बि अहिड़ा माण्हू थिया जिन जो सिफ़ारिश सां तालुक़ु आहे, जिन जो पैसा ॾेई करे जिन नौकरियूं वरितियूं। ऐं हिन वक़्तु उहे दोस्त अंडर ट्रेनिंग आहिनि ऐं उहो मामिलो उन स्टेज ते पहुतो आहे। माना उहो मामिलो रफ़ा दफ़ा थियो। हा इरफान साईं, उनजी वजह इहा आहे त असां वटि आवाज़ु नथा उथारियूं। माना जॾहिं बि को इम्तिहान थिए थो त असां उन ख़िलाफ़ु को हिकिड़ो सुठे तरीक़े सां आवाज़ु नथा उथारियूं। अगरि केरु उथारे थो त पोइ या केस या पोइ धमकियूं या पोइ माराइण जूं ॻाल्हियूं। हिन दफ़े बि तव्हां जेको प्रोटेस्ट कयो आहे, जी हिन दफ़े बि त केस वग़ैरह दाख़िल थियनि पिया, जी एहतजाज खां रोकण जी कोशिशि कई पई वञे। जी 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 बिल्कुलु। तव्हांजी तहरीक किथे पुॼी आहे? हा, असांजी जेका तहरीक आहे, मूवमेंट फॉर द रेस्टोरेशन ऑफ मेरिटोक्रेसी MRM तहरीक, उहा हींअर अञा बुनियादी पंहिंजी स्टेज ते पहुती आहे। असां तयारियूं कयूं पिया, मुख़्तलिफ़ दोस्तनि खे पाण सां गॾु खणूं पिया, सियासी समाजी माण्हुनि सां मिलूं पिया त जीअं असां ईंदड़ लाइ अमल जोड़ींदासीं। 9 जून ते असांजी जेका ॿुधणी आहे, ज़ाहिर आहे कोर्ट में मामिलो आहे, कोर्ट खां बाद में असां पंहिंजो लाइ अमल डिक्लेयर कंदासीं। ऐं बाक़ी रही ॻाल्हि जेके FIRूं आहिनि, धमकियूं आहिनि, त SPSC छा कयो जो कुझु सिविल सोसाइटी जे माण्हू, सोशल एक्टिविस्ट जे माण्हुनि ते FIR दाख़िल करायूं। ना FIR त उन्हनि ते हुयूं, पर हुननि जो इहो इनडायरेक्ट इंडिकेशन हुयो शागिर्दनि जे तरफ़ के बाबा तव्हां ॻाल्हाईंदो त तव्हां ते बि FIR थींदी। न इरफान साईं, ख़ुशकिस्मती आहे त मां हेॾे न वियो आहियां। ख़ुशकिस्मती? जी, छाजे कारण त ख़ुशकिस्मती इन करे थो सम्झां त अंदरि जेके माण्हू वेठा आहिनि उहे थोरा घटि ईमानदार आहिनि, इन जे करे मां होॾे न वञी सघियो आहियां। तव्हां सीरियस क़िस्म जो इल्ज़ाम लॻायो पिया? इरफान साईं, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, जॾहिं बि ही एॾा वॾा कामोरा एॾी वॾी लेवल ते मैन्युपुलेशन कंदा त टेबल ते सबूत जो पनो रखी न वेंदा, असां उन चोर जो पहिरों ई खणी सघूं था, जेको चिटो ऐं वाज़िह आहे, जंहिंमां ॻाल्हियूं ज़ाहिर थियनि थियूं त हिकिड़ी वॾी लेवल ते मैन्युपुलेशन थिए पई। अच्छा, हिकिड़ो ॿियो मसइलो आहे न फरमान, तव्हां जहिड़ा ग़रीब तबिके सां तालुक़ु रखंदड़ नौजवान महिनत कनि था, बग़ैर कापी जे इम्तिहान पास कनि था, तालीम मुकमिल कनि था, वरी जॾहिं SPSC या ॿिया इदारा उन्हनि जी रस्ता रोक कनि था त माठड़ी करे वियो था रहनि। पोइ दफ़े कीअं थियो न, तव्हां मिसाल ॾेई वियुसि, जेके बि रिज़ल्ट्स आया, थोरो घणो एहतजाज थियो, मामिलो अॻिते नथो वधे। ख़ौफ़ आहे छा आहे? वालिद साहब मुंहिंजो हारी आहे, हुननि खे लॻे थो त जॾहिं असां ॻाल्हाईंदासीं त ईंदड़ इम्तिहान में टारगेट कयो वेंदो। ठीकु आहे, SPSC ईअं कयो आहे, SPSC जे ख़िलाफ़ु जिन शागिर्दनि ॻाल्हायो आहे, SPSC उन्हनि खे टारगेट कयो आहे। इहो बि हिकिड़ो सबबु आहे जंहिंजे करे नौजवान नथा ॻाल्हाइनि। ॿियो इहो आहे त को हिकिड़ो अहिड़ो बिगर लेवल ते प्रेसिडेंट न आहे। जॾहिं SPSC जो मामिलो थींदो आहे त असांजा सिविल सोसाइटी जा माण्हू, साईं अयाज़ लतीफ़ अली जो या अहिड़ा माण्हू ॻाल्हाईंदा रहंदा आहिनि, असां उन्हनि जा शुक्रगुज़ार आहियूं, पर हफ़्ते ॾेढ ॿिनि खां बाद में चुप थी वेंदी आहे। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी हुई त उन हफ़्ते ॾेढ खां बाद में ॻाल्हि चुप न थिए, उनजे लाइ हिकिड़ी तहरीक जी ज़रूरत हुई। उहा तहरीक असां शुरू कई आहे। जीअं पहिरियां बि ॿुधाए चुका आहियूं त MRD तहरीक जे पैटर्न ते MRM तहरीक आहे। इन तहरीक जो मक़सदु सिर्फ़ु इहो हूंदो त जीअं शागिर्दनि में सुजाॻी अचे ऐं शागिर्द पंहिंजे हक़नि जे लाइ ॻाल्हाईंदा रहनि। अच्छा दोस्तो, हीउ इदारो अवामी इदारो आहे, अवाम जे टैक्सनि मां हले थो, तंहिंजे करे सभिनी जो हिन ते राइट आहे। जेकॾहिं रिज़ल्ट जे ख़िलाफ़ु को प्रोटेस्ट करे थो त हुनजो राइट आहे, जमहूरी हक़ आहे। ख़ुदा न ख़ास्ता ॿी का त हरकत नथो करे न, पुरअमन तरीक़े सां एहतजाज करे थो, पोइ आख़िर छा सबबु आहे जो हुनजी रस्ता रोक कई वञे थी, FIRs वसीले या ॿियनि हरबनि वसीले उनखे हिसाइण जी कोशिशि कई थी वञे। जेकॾहिं शफ़ाफ़ियत आहे त पोइ कंहिं बि ऑफिसर खे, कंहिं बि कामोरे खे, कंहिं बि सियासतदान खे ख़ौफ़ हिरास जो शिकार थियण जी ज़रूरत ई कोन्हे न। इम्तिहान छाजे लाइ था वरिता वञनि त जीअं शफ़ाफ़ तरीक़े सां अहल माण्हू अॻिते अची सघनि। पर हिते जेको तरीक़ेकार आहे, जेकॾहिं को प्रोटेस्ट करे थो, साईं जीअं फरमान ॿुधायो, FIRs थियनि थियूं, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिसायो वञे थो, छोकिरा ख़ौफ़ हिरास जो शिकार थी वञनि था त अॻे इम्तिहान में मथां कंहिं तंग कयो वञे। केरु हाणे अचूं था फरमान जी स्टोरी जे पासे। फरमान बाबति मूं तव्हांखे ॿुधायो, वीचारो पढ़ंदो बि ऐं माल बि चाढ़ींदो, महिनत करे अॻिते वधियो, FBR में हिन नौकिरी हासिलु कई मेरिट ते। हिन जी छा कहाणी आहे हिन खां पुछूं था। फरमान, तव्हांजो कहिड़े तबिके सां तालुक़ु आहे, कहिड़ो ॻोठु आहे
तव्हांजे वालिद साहिबु छा कंदो, कीअं तव्हां अॻिते वधिया आहियो? इरफान साईं, मां तव्हांखे सॼी ॻाल्हि ॿुधायां थो, पर इन खां पहिरियां ज़रूरी सम्झां थो इहा ॻाल्हि चवणु त मामिलो इनफ़रादी न आहे, मामिलो असां हज़ारनि दोस्तनि जो आहे। पर हिन वक़्तु तव्हां मूंखां पुछो था त इन जे करे मां पंहिंजी ॻाल्हि ॿुधायां, छो जो असांखे हीरोइज़म जो शौक़ु न आहे। हा, दोस्तनि खे ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे त हिन क़िस्म जा नौजवान ग़रीब तबिके सां तालुक़ रखंदा, पर महिनत करे मेरिट जे बुनियाद ते अॻिते अचणु चाहींदा, पर मुबैना तौर हिन जी रस्ता रोक कई वञे थी। हिकिड़ी माना हिकिड़ो केस स्टडी आहे, इहे माना हिकिड़ो मिसाल आहे। इन जे करे तव्हांजी स्टोरी ऐं दोस्तनि खे ॿुधाइणु चाहियां थो। जी इरफान साईं, मुंहिंजो तालुक़ु ॻोठु ख़ैर मोहम्मद मलगाणी, तालुको लाड़काणो, ज़िले लाड़काणे सां आहे। मां मैट्रिक 2012 में कई, इंटर 2014 में मुकमल कई। उनखां बाद में 3 सालनि ताईं मां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते कमकार कंदो रहियुसि, छाजे कारण त आला तालीम हासिलु करण जे लाइ मुंहिंजी वसियत न हुई मुआशी तौर ते, ऐं थोरो सगारो न हुयुसि। उनखां बाद में 2017 में यूनिवर्सिटी ऑफ सिंध में मुंहिंजी एडमिशन थी। लाइब्रेरी एंड इंफॉर्मेशन साइंसिस जे डिपार्टमेंट में मूं 4 साल डिग्री कई। इन 4 सालनि जे दौरान मूं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते नौकरियूं कयूं। मिसाल जे तौर ते हिन वक़्तु असां ठंडी सड़क हैदराबाद ते बीठा आहियूं। ये अॻियां हिते हूंदी हुई ठंडी सड़क ते KFC जी ब्रांच। मां उन में 2016 में साल 2016 में पंहिंजी यूनिवर्सिटी हिकिड़ो साल पहिरियां हिते कमु कयो। छा कंदा हुते? एज़ मां कैशियर हूंदो हुयुसि। कैशियर? हा। उनखां बाद में मूं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते ट्यूशन्स पढ़ायूं, स्कूलनि में बि पढ़ाइणु शुरू कयो। हाल आधार ते पंहिंजी मुकमल डिग्री कई 2020 में। कोविड-19 जे करे असांखे डिग्री अप्रैल 2021 में मिली। अप्रैल खां बाद में अच्छा जॾहिं CSS ऐं PCS जी ॻाल्हि रही त उहा असां तयारी कंदा हुआसीं। 2018 खां मूं शुरू कई। 18 खां मूं आहिस्ते आहिस्ते पंहिंजा मुख़्तलिफ़ बुनियादी शयूं सॻियूं करण जी कोशिशि कयूं, ऐं बाद में अची मुंहिंजो पहिरियों इम्तिहान 2023 में मूं त इहा हिकिड़ी पंहिंजो नंढी मुंहिंजी आहे, मुंहिंजो तारुफ़ आहे। वालिद साहिबु मुंहिंजो हारी आहे। असां हिन वक़्तु मुंहिंजो बाबो लॻभॻि 100 साल उमिरि जे वेझो आहे। NIC जे मुताबिक़ 98-99 साल वाल साहिब जी उमिरि आहे, ऐं हारपे घराणे सां तालुक़ु आहे। मुंहिंजी वालिदा जेसिताईं मां 9हीं क्लास में पढ़ंदो रहियो आहियां त मुंहिंजी वालिदा मज़दूरी कई आहे, यानी कि ॿराड़ीअ में जेको पर डे जे हिसाब सां मज़दूरी थींदी आहे त उहा उन्हनि मज़दूरी कई आहे। सो मूंखे उन्हनि शयुनि ते प्राउड आहे। मूंखे ॾुख न आहे त असांजी काई गुरबत आहे। असां इहे आम शयूं आहिनि असांजी धरतीअ ते। प्राउड हुजणु घुरिजे। इन में शर्म जहिड़ी कहिड़ी ॻाल्हि? बिल्कुलु बिल्कुलु। ऐं पर हक़ लाल जो तव्हां पोरियो कयो आहे, तव्हां पंहिंजे बलबूते ते अॻिते वधिया आहियो। बिल्कुलु क़ाबिल फ़ख्र ॻाल्हि आहे। बिल्कुलु इरफान साईं। त हाणे तव्हां कहिड़ी जॉब कयो था? हा, 2022 में मूं इम्तिहान ॾिनो हिकिड़ो फेडरल बोर्ड ऑफ रेवेन्यू में, रीजनल टैक्स ऑफिस हैदराबाद में, RTO हैदराबाद में। RTO हैदराबाद पाण टेस्ट वरिती, मूं उहो इम्तिहान पास कयो, ऐं अल्हम्दुलिल्लाह मूंखे उते मेरिट ते नौकिरी मिली, छो जो उहो वफ़ाक़ी इदारो आहे। ऐं हिन वक़्तु मां उते एज़ अ क्लर्क ग्रेड 11 में मां कमु करे रहियो आहियां। माशाअल्लाह। हाणे मतिलबु तव्हां कमीशन वसीले CSS या सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे इम्तिहान वसीले अॻिते वधणु चाहियो? ॾिसो न, असांजो आइन बि ऐं असांजो दीन बि इहो ई थो तलक़ीन करे त बाबा हमेशह अॻियां वधण जी कोशिशि कयो। गुड पोइ बेटर पोइ बेस्ट, त इहो असांजो बुनियादी हक़ आहे। त असां नंढे खां हिकिड़ी हॉरिज़ॉन्टल ऐं वर्टिकल जीअं थींदी आहे मोबिलिटी, त असां अॻियां वधणु चाहियूं था। उन में एॾी वॾी ग्लास सीलिंग, एॾा वॾा माना बैरियर्स, ऐं हिकिड़े शागिर्द खे अॻियां वधणु न ॾिनो वञणु। ऐं असां अकेला न आहियूं, हज़ारे शागिर्द अहिड़ा आहिनि जेके असां सां हिन वक़्तु गॾु बीठा आहिनि। सभिनि जो साॻियो केस आहे। दोस्तो रगो 2024 जे इम्तिहाननि में 11,000 शागिर्द वेठा, सिर्फ़ु 70 पास करा ॾिना विया। ज़ाहिर आहे 11 जा 11,000 त पास करा नथा ॾेई सघनि, ऐं पास थी सघनि था। जेके पास थिया अरे घटि 11,000, 70 घटि 11,000 एहतजाज करे रहिया आहिनि। घर में एहतजाज करे पियो, को रोड ते अची एहतजाज करे पियो, को ज़ुबान सां चए पियो, को दिलि में चए। बिल्कुलु। पर नाख़ुशि आहिनि। इन करे नाख़ुशि आहिनि जो सम्झनि था त मेरिट जी लताड़ थी आहे। अॼु जे नौजवाननि खे आख़िर छो रोडनि ते आणियो पियो वञे, FIRs दाख़िल थियनि थियूं, उन्हनि खे मजबूर कयो वञे थो तव्हां एहतजाज कयो। शफ़ाफ़ तरीक़े सां इम्तिहान वरिता वञनि, शफ़ाफ़ तरीक़े सां उन्हनि जा नतीजा पधिरा कया वञनि, त सिंध जा नौजवान छो प्रोटेस्ट कंदा? त हिकिड़ो वॾो सुवालु आहे। ॾिसे त मामिलो जॾहिं हाणे कोर्ट में वियो आहे, कोर्ट कहिड़ो फ़ैसिलो थी ॾे। जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई आहे त लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो। वॾी महिरबानी। माशाअल्लाह।